कंपाउंडर काॾे मरी थो वञे ख़बर ई नथी पए अलाए मरी वियो या कंपाउंडर ये सर काॾे मरी थो वञे बागा किलाने जी बुआरी ॼणी होस न बुआरी तूं पियो ॾिए हां साईं केड़ी वॾी क्लिनिक आ हाणे त मथे मथे ठाराई आ हिन में एॾी बुआरी हुई छा हां साईं मां जी बुआरी ॼणी ए ढिग मेड़ी आयो हां साईं कसम सां अल्लाह जो सलाम ॾे हाल अहवाल अॼु सुबुह लाकू को गिराक न आयो लॻे थो कंहिंजो मुंहुं ॾिसी आयो मूंखे त सम्झ ई नथी अचे पक त आईने जो मुंहुं ॾिसी आयो मुंहुं चङो न हुजे त माण्हू ॻाल्हि चङी करे अधु त तुंहिंजो निभाग आहे जॾहिं खां मां तोखे रखियो आहे न हिन ॻोठ में बीमारी ख़तम थी वई आहे हथ में छपा हुजे त गिराक अचनि न हथ में छपा हथ में छपा हूंदी आहे मुंहिंजो कमु आहे दवा ॾियणु छपा ॾियण वारो रब आहे मां छा साह विझां छा हा साईं तव्हांखे साह विझणु खपे ॻाल्हि ॿुध कंपाउंडर जेकॾहिं ही अस्पताल असां हिन सॻियुनि जे शहर खे छॾे हैदराबाद खोलियो पूरो ॾाढो कमाईंदासीं अरे हिते चङा आयो हैदराबाद ईंदो माण्हुनि जा पादर खाईंदो अरे इहो वरी कीअं हिकिड़े खे कल दवा ॾिनव रिएक्शन थी वियोसि पोइ माण्हू वरी मूंखे था पादर हणनि माण्हुनि खे बि ख़बर पइजी थींदी आहे न थोकनि खे पादर न हणणा ॿियो छा कंदा अब बहरहाल ख़ैर को मसलो न आहे ॿिए हाल मुंहिंजे घर सब्जी पुॼाए आयो हा साईं सब्जी पुॼाया कहिड़ी पुॼाए आहीं अरे मिड़ई साग पटे ॾेई आयो साग पटे ॾेई आयो ॿियो वरी साईं इहो वरी छो साईं कहिड़ा तव्हां गिराक चवंदा मूंखे पैसा ॾिना हुआ इहा ॻाल्हि यार भली थो करे हिकु कमु कर हिकिड़ो इहो ॿाहिरि वञी ॾिस को गिराक बिराक अचे थो छा थो थिए तूं बि मुंहिंजे मथां 70 30 चाड़ियूं वेठो आहे वञ त सही वञ वञा थो वेड़ न हा वञ वञ साईं मरीज़ अची वियो हा साईं हिनखे ॾिसां चङी तरह विहारिस भाई या मर्दा मर्दा आया हाँ साईं अरे मां से पाडो वठी आयो मुझे छड़े हथ छड़े ओ नो बाबा छा थियो आ साईं डॉक्टर साहब साग तो खावा त ये वठजी तो वञा जे लूसण तो खावा त लेस तो थे बाबा गाल बुझ न ये साई भाजी के छदे दे हाने तू एकड़ो कम कर न हे न वडे जबल ते चढ़ी न तो सुठा सुठा पत्थर खणिया थैली में उनन के घोटे बुधी उए मानी सा खाइंदो सही है बाबा अच्छा उए खावा हां ए अगी भला को दवा वठी उने फरा त नीनी बाबा न बाबा तो खाऊ दवाऊं वठी मां पाचको भरे रखियो थम पर चपा ठिप काने से बाबा अरे बाबा तू गाल बहुत पाचका भरींदो रह अल्लाह मालिका शफा नेठ दीदी बाबा घबरा न इलाज कया तू थोड़ो खंग कंपाउंडर थोड़ी स्पेरिंग खोल बाबा हे खुशबू बाहर वनी यार हां सर बाबा पेरिया बुधाया धक वाए कढाया या बाकी कमत खराब करे छदी यार वडो जुल्म थियो यार डॉक्टर साहब ने हवाल छा समझाई बाबा भाई वडो जहान आहे ते हेडे तरी सल वडो जहान आ बियो त ठयो हे जको तुजो सजो पासो आन दिल जो इन में एतरो लूसण फुटो अगर तू 200 रुपया वेसो खपाए ना ओ भी तुजी पूरी न पौंदी एडो लूसण फुटो हां बाबा हां घबरा न बियो त ठयो हेडे तरी सन हे तुजे दुन जे मथों एडो साग फुटो मौला तो जाने हिन पूरे तरजू मायू पटे वञन तो भी खुटंदो न घबरा न मां भी सुबाणे एडो साग फुटो हां साईं कंपाउंडर यस सर सुबाणे हिन जे दुन जे मथी साइड वञ जा वडो साग बीठो थी यार यस सर पटे इंदो हां मुखे माई फरमाइश कई सुठो साग हिन जे पेट में आ माके अजी खबर पई आ पटे इंदो हां पूरे एरिया जो साग खादो थस न ये सजो जमो कई वेठो बाबा घबरा न यो गाह यो साग सजो असा खत्म कंदासे दवा तो के स्पेशल देऊ ता घबरा न ता दवा मुखे दियो ही न ता दवा को इने भला जा मुखे दवा लिखी दो त मा बेया दवा नि वठंदम अरे बाबा ये की थो घबरा न मा तो न मुखे बस लिखी दो बस मा ता दवा को ये भलो आया यो छाजे करे बाबा डॉक्टर साहब 3 दफा त वठी आया दवा छपा ठिपई काने से बाबा छपा मिलंदी अल्लाह तो भी वठजी तो वणा अल्लाह मालिक आलम ए कदा इलाज करायो ही हाने त कराए तुम 2-3 महीना थिया 2-3 महीना थिया न पोजा जेरो ही अरे
छा भला तुंहिंजी मथी मां मरी वञा छा? न बाबा अला अला राम कंदो मूंखां जेके दवा करण चङा भला हलिया विया भेणा हे अञा चेरो 2-3 महीना थी विया मां तोखे लिखी थो ॾियां वारो कर महिरबानी हिन में दवा कहिड़ी कहिड़ी आहे ऐं हिन में घणी क़ीमत आहे इहो ॿुधाए असांखे डॉक्टर साहब वारो। बाबा घबरा न ॿुधायां थो। हा बाबा हिन में सिरप कुत्ते मार जेके आहिनि उहे आहिनि 45। अरे बाबा बाबा सस्ता आहिनि बिल्कुलु सस्ता आहिनि इन फी हिकिड़े सिरप जी क़ीमत आहे 45,000 रुपया। अरे बाबा सस्ता आहिनि सिधो बाबा 45 सस्तो आहे ऐं 15 सिरप आहिनि जुआ मार। अरे बाबा सस्ता आहिनि सिधो थी बाबा सस्ता आहिनि कहिड़ी क़ीमत घणी अथनि हिकिड़ो सिरप जेको आहे फी उनजी 8,000 रुपया क़ीमत आहे। अरे बाबा सस्ता आहिनि 8 आने क़ीमत आहे ऐं 44 टिकियूं आहिनि। अरे बाबा सस्ता आहिनि मर न क्लिनिक में मरे त पोइ मुंहिंजो लाज़ार थींदो। बाबा सस्तियूं आहिनि फी टिकी जेका आहे न 5,600 रुपए जी हिकिड़ी आहे। अरे बाबा टेंशन वठण जी ॻाल्हि न आहे टेंशन न वठ। ऐं जेके घणी लिखियूं आहिनि यार मां बि धो थी वियो अलाए छा हिन में कुआ मार जेके टिकियूं आहिनि उहे आहिनि 7,050। अरे बाबा मरण जी ॻाल्हि न आहे मरण जी ॻाल्हि न आहे सस्ती आहे बाबा क़ीमत ॿुधो न क़ीमत हिकिड़ी वी टिकी जी आहे 12,003 रुपया। अरे मरे थो या अस्पताल में त न मर वयल करे छॾी मुंहिंजे लाइ। बाबा हिन में हे जेके कुत्ते मार इंजेक्शनूं आहिनि उहे आहिनि 1,516 ॿुधाई बाबा सस्तियूं आहिनि सफ़ा ॿुधायां थो न क़ीमत हर कोन तूं टेंशन में किरी थो पए मरी पए अस्पताल में तोरा छोरा त मुंहिंजो साह कढंदा ऐं हिन जी फी क़ीमत आहे तक़रीबन 612,000 रुपया। मरे थो या नंबर कसम ते वे कंपाउंडर यस सर अरे इन भागा काॾे मरी थो वञे बाबा बोतल घुरा मरीज़ लाइ कहिड़ी पेप्सी जा 7 अप। अरे बस कर पेप्सी या 7 अप हिते मां होटल खोलिया अरे साईं पानी जी गुगी हिकिड़ी भरे अचे वठ बाबा इहो ॻाल्हि ॿुध पर्ची मिली न हाणे। हाँ बाबा पर्ची मिली आहे हाणे इहो फीसड़ी खणी आयो बाबा। बाबा ॻाल्हि ॿुध न हेॾे जे तोखे 2-3 काचूं खपनि त तोखे मां ॾेई वञा। अरे काचू मूंखे न खपनि फीस में खपाए लथ पथ पोइ थींदासीं वटि वञी बाबा मूंखे काचू न खपनि उथ यार एड़न मो असां हिननि जी दवा में छफा टको ई कोन्हे असां एड़न मो फाता वरी न दवा ॾींदासीं ॾाढी करे वियो यार मूंसां वाकई मूं वटि दवा में छफा न आहे थोरी पी त ॾिसां कहिड़ी हे हिनखे दवा कहिड़ी ॾींदो हे ॾींदोमांसि न वाकई छफा न आहे छा आहे। यार कौड़ियूं थी वियूं दवायूं लॻे थो एक्सपायर थी वियूं अलाए छा है हल ख़ैर एक्सपायर हुजनि या कीअं बि हुजनि मूंखे मिड़े गिराक कोन आहिनि हिकु निभागो कंपाउंडर लाइ काॾे मरी वियो सुबुह सां अहिड़ा चंडरा माण्हू अची गीचीअ में लॻा आहिनि असांजी त रोज़ी ई नथी थिए ऐं ॻाल्हि विसरी वई जेकॾहिं दफ़्तर खोलिया न छड़नि जूं सियारे में शादियूं करायां पोइ बि गंज कमायां ही कंपाउंडर यस सर अरे काॾे मरी थो वञे मां तोखे बोतल लाइ मोकिलियो हो सॼो नलको पाणी सुकायो वियो आहे। हलो कई खणी आयो चंडरो गिराक रुपयो बि न खणी आयो अची त मां त फाथो आहियां तोखे पघार ॾियां जा मां गिराकनि जी ॻोल्हा कयां तूं गिराक अहिड़ा थोका वठी थो अचे ऐं अचे बि मां छा कयां। अच्छा असां पियो थिए चंडरे खे ॾहें के खूह में धिको न पियो ॾिएसि हिते पाण ॾे वठी आयसि साईं असांजे एरिया में खूह आहे ई कोन कोन्हे को न साईं अरे सगिन में इलाही खूह ने धिको ॾेई नथो अचे न अॼु साईं परे आहे इलाही न। अरे गॾो गाॾो किराए जो करायो अहिड़े थोकियमि ठोकर खे ॻोठ मां खणी धिको ॾेई ने उछले अचनि खूह में। हाणे ॻाल्हि ॿुध मूंखे सुस्ती घणी थी वई आहे दवाई बि एक्सपायर थी वियूं आहिनि उहो जेको शीशो हुयो न इहो वञी पाणी भरी आहे वञ